ठरी मीरवा ऐं आसपास सवें ॻोठनि जा माण्हू बेघर थी विया आहिनि। बरसाती पाणी में केतिरा ई घर रही पट थी विया। मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खंयो। रिलीफ कैंपुनि में माण्हू बुख ऐं उञ ते वेठल आहिनि। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श उॼण जी हीअ रिपोर्ट। हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठरी मीरवा भरिसां पीर छतन शाह बुखारे ते, जिथे जेके हितां जा रहवासी आहिनि, जेके 2 महीना सिंध में जेको मुसलसिल बरसाति पई आहे, उन ठरी मीरवा तालुके में वॾी तबाही मचाए छॾी आहे। ऐं हिन महिल जेके मुतासिर आहिनि, हिन वक़्तु पंहिंजा घर छॾे, हर शइ छॾे, हीअं ॿचिड़ा पंहिंजा खणी हिन वक़्तु भिटुनि जे टोड़नि ते वेठल आहिनि। असां हितां जे मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी बरसाति 2 महीननि खां मुसलसल हलंदे हिन वक़्तु घर बि तबाह थी विया ऐं उन खां पोइ अन्न तबाह थी विया, फसल तबाह थी विया। बहरहाल कंहिं बि शइ जी उमेद हिन वक़्तु असांजे पंहिंजे ज़मीन ते कोन्हे का। पर रहियो अर्ज़ु ही त असांखे नुमाइंदनि को बि नुमाइंदो असां वटि कोन पुॻो आहे। अन्न असांजा तबाह थी विया। असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा जेके आहिनि हींअर बीमार आहिनि, उनजे इलाज लाइ न को ॾेई सघिया, न शापर ॾेई सघिया, न डेंट ॾेई सघिया, का बि सहूलियत असांखे न मिली सघी आहे, न ई को हाल अहिवाल असां वठण आया आहिनि। त भाउ तव्हांजो हाल कहिड़ो आहे? वोट वठनि, हर शइ कनि, सॼो नुमाइंदगी असां उन्हनि जे हवाले कई, पर अॼु ताईं असां को हाल अहिवाल उन्हनि न वरितो आहे। असांखे 2 महीना थी विया आहिनि बरसाति खे। 10 खां 12 फुट पाणी आहे। असांजे घरनि में अन्न दाणा माल रिज़ुक हर शइ वई आहे। असां बुख ते दुख ते बीमारियुनि में वॾी तकलीफ़ुनि में आया आहियूं। बराए महिरबानी असांजी महिरबानी असांजी अपील आहे मुख़्तियार कार साहब खे ऐं DC साहब खे त असांजा घर लुड़ी विया आहिनि। असांखे घरनि में का शइ न बची आहे। असांजो माल तबाह थी वियो, असांजा घर तबाह थी विया, न असांखे को टेंट मिली सघियो आहे। असां लुड़ंदा लुड़ंदा अची भिट जे दड़े ते पहुता आहियूं। न असांखे को कंहिं चेयरमैन असांखे साथ ॾिनो आहे, न असां को कंहिं हाल वाल पुछियो आहे। नंढड़ा बच्चा लिङे उघाड़ा ऐं उन खां बाद में बीमारी में पिया आहिनि। असांखे केरु डॉक्टर बि असांखे कोन थो अची सघे असां वटि। उन खां बाद में असांखे अपील आहे DC साहब खे, खेरपुर ऑफिस खे अपील आहे त असांखे बराए महिरबानी। जीअं तव्हां हितां जे मुतासिरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त जेकी सिंध में 2 महीना जेकी मुसलसिल बरसाति पई आहे, उन ठरी मीरवा तालुके में तबाही मचाए छॾे। ऐं असांजा जेके फसल हुया, जेके असांजा घर हुया, हिन वक़्तु ड्रई पट पइजी विया आहिनि। ऐं असां पंहिंजा ॿचिड़नि खे कढी भिटुनि जे टोड़नि ते हींअर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिन महिल तव्हांखे जेकी राशन आहे उन्हनि जी बि सख़्तु ज़रूरत आहे, ऐं ॿचिड़नि जे लाइ जेकी दवा आहे उन्हनि जी बि सख़्तु ज़रूरत आहे। ऐं हिन महिल ताणी असां वटि को बि जेको चूंडियल नुमाइंदो आहे या MP MLA आहे, जेके बि बस वारनि को बि असां लड़ी न आयो आहे। ऐं हिननि अपील कई आहे त ख़ुदा रा असां अपील था कयूं DC खेरपुर SC मीरवा, मुख़्तियार कार मीरवा ऐं जेके बि बस वारा आहिनि उन्हनि खे असां ग़रीबनि जी मदद कई वञे। ऐं वज़ीर आला सिंध खे बि हिननि अपील कई आहे त ख़ुदा रा असांजी मदद कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु नबी बख्श उॼण, SS न्यूज़ ठरी मीरवा। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।